सिंध हुकूमत औरतुनि लाइ स्कूटी हलाइण जी तरबियत ॾियणु शुरू करे छॾी आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणो त कोरंगी, गुलशन इकबाल ऐं मलीर में तरबियत जी शुरूआत थी वई आहे। इनाम मेमन जो चवणो त कराची में पिंक स्कूटी लाइ दरख़्वास्त ॾींदड़ औरतुनि जी हौसला अफ़ज़ाई कई वेंदी। संदसि चवणो त हैदराबाद में स्कूटी तरबियत 18 डिसंबर खां शुरू थी आहे। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणो त सिंध जे ॿियनि शहरनि में बि जल्द तरबियत शुरू कई वेंदी। शर्जील इनाम मेमन जो चवणो त औरतुनि खे बाइख्तियार बणाइण सिंध हुकूमत जी तरजीहुनि में शामिल आहे। अहम ख़बर खां मां आगाह कर रहा हूं त सिंध हुकूमत औरतुनि लाइ स्कूटी हलाइण जी तरबियत ॾियणु शुरू करे छॾी आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणो त कोरंगी, गुलशन इकबाल ऐं मलीर में तरबियत जी शुरूआत थी वई आहे। शर्जील इनाम मेमन जो चवणो त कराची में पिंक स्कूटी लाइ दरख़्वास्त ॾींदड़ औरतुनि जी हौसला अफ़ज़ाई कई वेंदी। संदसि चवणो त हैदराबाद में स्कूटी तरबियत 18 डिसंबर खां शुरू थी आहे। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणो त सिंध जे ॿियनि शहरनि में बि जल्द तरबियत शुरू कई वेंदी। शर्जील इनाम मेमन जो चवणो त औरतुनि खे बाइख्तियार बणाइण सिंध हुकूमत जी तरजीहुनि में शामिल आहे। सिंध हुकूमत औरतुनि लाइ स्कूटी हलाइण जी तरबियत ॾियणु शुरू करे छॾी आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणो त कोरंगी, गुलशन इकबाल ऐं मलीर में तरबियत जी शुरूआत थी वई आहे। शर्जील इनाम मेमन जो चवणो त कराची में पिंक स्कूटी लाइ दरख़्वास्त ॾींदड़ औरतुनि जी हौसला अफ़ज़ाई कई वेंदी। संदसि चवणो त हैदराबाद में स्कूटी तरबियत 18 डिसंबर खां शुरू थी आहे। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणो त सिंध जे ॿियनि शहरनि में बि जल्द तरबियत शुरू कई वेंदी। शर्जील इनाम मेमन जो चवणो त औरतुनि खे बाइख्तियार बणाइण सिंध हुकूमत जी तरजीहुनि में शामिल आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, वधीक छा चवणो सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो? सिंध हुकूमत पारां औरतुनि खे स्कूटी ॾियण जे हवाले सां वधीक अख़बाराई कई वई आहे। हिननि खे ख़ासि स्कूटी हलाइण तरबियत जो आगाज़ करण जा जेके मक़सद आहिनि उन वाक़ई कराची में कोरंगी, गुलशन इकबाल ऐं मलीर में जेका तरबियत जो आगाज़ कयो अथव, हिक तरह सां मुख़्तलिफ़ जेके ज़िला आहिनि उन्हनि में स्कूटी जे हवाले सां दरख़्वास्त ॾींदड़ जेके वर्किंग वुमेन्स आहिनि उन्हनि जो हौसला अफ़ज़ाई करण जे हवाले सां फ़ैसिलो कयो वियो आहे। हैदराबाद में स्कूटी तरबियत 18 डिसंबर खां शुरू थींदी ऐं सूबे जे ॿियनि शहरनि में तरबियत जल्द शुरू करण जे हवाले सां फ़ैसिलो कयो वेंदो ऐं सत्तर लाड़कानू जे बेनज़ीराबाद में ख़ासि जेका स्कूटी तरबियत जल्द शुरू करण जे हवाले सां शर्जील मेमन जेको ख़ुशख़बरी ॾिनी आहे। संदसि चवण त स्कूटी हलाइण जी तरबियत महफ़ूज़ राइडिंग जे लाइ ॾिनी वेंदी। स्कीम जो मक़सदु औरतुनि खे महफ़ूज़ ऐं आसान जेका नक़ल हमल आहे उन में न सिर्फ़ु वाधारो थींदो बल्कि ख़वातीन जेके औरतूं आहिनि उन्हनि खे बाइख्तियार बणाइण हुकूमत जी पहिरीं जी तरजीह ते शामिल आहे। उते संदनि ख़ुदमुख़्तारी सिर्फ़ु माशी न बल्कि समाजी आज़ादी सां गॾियल आहे त महफ़ूज़ सफ़र ऐं हिन जी सहूलियतूं फ़राहम करणु और उन खां बिना औरतुनि खे अमली तौर ते बाइख्तियार नथो बनाए सघिजे त स्कूटी तरबियती प्रोग्राम औरतुनि जी ख़ुदि एतमादी, ख़ुदि इंहिसारी ऐं अमली आज़ादी पास हिकिड़ो अहम क़दम आहे त शागिर्दानियूं ऐं जेके नौकिरी पेशा औरतूं आहिनि इन स्कीम मां न सिर्फ़ु फ़ाइदो वठी सघनि था बल्कि दरख़्वास्तूं जेके आहिनि सिंध हुकूमत जी smga.sin gov.bk उन ते राब्तो करे उन ते पाण खे अटेंड करे स्कूटी हासिल करण ऐं तरबियत हासिल करण जे हवाले सां मौक़े हासिल करे सघनि थियूं। जी ठीकु आहे फयाज़, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।